जी असांजे सीनियर साहब जी आहे पॉलिटिकल प्रेस जो सदर आहे उनजी गुज़िरियल 4 महीननि खां वठी जेको आहे मोटरसाइकिल चोरी थी आहे। अफ़सोस जी ॻाल्हि आहे त ज़िले जो मालिक SP आहे, उन दोस्तनि जी टीम वई आहे, उन पाण वाइदो कयो आहे SHO खे चयो आहे जॾहिं SP जेको आहे ज़िले जो चवे त जेको आहे तव्हांखे जेको आहे गाॾी वापसि थींदी, उनजे बावजूदि हुनजो जेके वाइदो कयो उहो पूरो निकिरे त असां छा कयूं। उन खां पोइ असां ॾिसो था साहब बि असां सरापा एतिजाज कयूं गुज़िरियल 4 महीननि खां वठी SHO बि असांजो जेको आहे 6 महीना थिया, 6 महीननि खां वठी जेको आहे SHO असां दोस्तनि खे पियो मुख़्तलिफ़ थ्रेड पियो थो ॾिए, अॼु थो ॾियां सुभाणे थो ॾियां, बसि कमु थी वियो आहे, अॼु पहुची विया आहियूं, बसि इनशा ताला सुभाणे ख़ुशख़बरी मिलंदो, परीहं ख़ुशख़बरी। अॼु जेको तव्हां ॾिठो त तालका साहब बि एक्शन कमेटी पारां जेको आहे हिते वेरापुर में एतिजाज कयो आहे, उन में ई असां उनखे चिताड़ ॾिनो आहे SHO हलाणी खे SP नौशरपुर खे चिताड़ी त चवंदो आहे त जेकॾहिं असांजे साहबी दोस्त जी मुलाबिश्क जी जेकॾहिं 3 ॾींहंनि अंदरि जेकी मोटरसाइकिल वापसि न थी त पहिरें मरहले में असां जेको आहे हलाणी थाणे ॾाढो एतिजाज कंदासीं। उन खां पोइ जेकॾहिं अञा बि असांजी जेकॾहिं मोटरसाइकिल नथी मिले मुलाबिश्क जी त उन खां पोइ उते ई असां जेको आहे थाणे ॾाढो हिते माना ऐलान कंदासीं SSP ऑफिस नौशरपुर आहे, उन में जेके सॼे ज़िले जा जेके मुख़्तलिफ़ तंज़ीमूं ऐं सॼे प्रेस ज़िले जा जेके प्रेस क्लब उन सभिनी खे साहब खे असां कोर्ट ॾेई हिकु SP ऑफिस ताईं जेको असां धरणो हणंदासीं, उहो धरणो ओसी ताईं जारी रहंदो जेसिताईं असांजे साहब जी दोस्त मुलाबिश्क जी मोटरसाइकिल वापसि न थींदी।